यार सिंधी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छा सिंध में सिंधी माण्हू जी एतिरी हले थी जेतिरी कंहिं धारे शख़्स जी हले थी? ॾिसो अदा, सिंध में हिकु आम सिंधी जी एतिरी कोन थी हले जेतिरी कंहिं धारे शख़्स जी हलंदी आहे। हिते त कालो का आयल अफ़गानी बि हर ॿिए ॾींहुं कंहिं न कंहिं सिंधी सां जहिड़ो करे पंहिंजी ताक़त ॾेखारीनि था। ऐं वरी हैरत जी ॻाल्हि त कानून बि असां खां वधीक उन्हनि खे सपोर्ट करे थो। यकीन नाहे त ताज़ो थींदड़ जहिड़नि ते हिकु नज़र विझी ॾिसो, हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। अदा, जेकॾहिं जज़्बाती थी ॻाल्हि कयूं त सॼी सिंध असांजी आहे, पर हक़ीक़त में अॼु बि कराची में असां खां वधीक ताक़त मुहाजिरनि जी आहे। कराची जे कंहिं बि इदारे में जेतिरी MQM जी हलंदी आहे, ओतिरी सिंध जी कंहिं बि पार्टी जी नथी हले। ही मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, तव्हां इन ॻाल्हि खां इनकार करे सघो था, पर मूं जेको ॾिठो आहे उहो ई ॿुधायां पियो। छो त हिते हर क़ौम इत्तेहाद में रहे थी ऐं असां त टुकरनि में विरहाइजी पंहिंजे पाण खे एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो पंजनि ई ज़मीननि खे बचाइण लाइ रोडनि ते निकिरी एहतजाज करणो पवे थो। रोई करे ही ॿुधाइणो पवे थो त ही असांजो हक़ आहे। छा पंजाब में कॾहिं ईअं थियो आहे? KPK में कॾहिं थियो आहे? आख़िर छो हर वार हर दफ़ा असां जे ई मथां हूंदो आहे? छो त असां में उहो इत्तेहाद नाहे जेको ॿियनि क़ौमनि में आहे। असांजी सोच, असांजा जज़्बा, असांजा मफ़ाद सभु इनफरादी हूंदा आहिनि। इन करे महरूमी हमेशह असांजी साथी बणियल आहे। बरसाति जो पाणी जेकॾहिं छित मां हेठि किरे थो त बरसाति खे पिटण खां बहितर आहे छित खे मज़बूत कयो। छो त तव्हांजे पिटण सां, रुअण सां बरसाति ते को बि असरु कोन पवंदो। इन पाणी खां बचण जो वाहिद हल इहो आहे त तव्हां छित खे मज़बूत करे छॾियो। बिल्कुलु अदा, पर अहिड़ी हालत में आउं सम्झां थो त सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। तव्हांजी इन बारे में छा राय आहे? अदा, शहीदनि जी लिस्ट ॾिसी वठ। लिस्ट जो हर नालो कंहिं क़ौम परस्त पार्टी सां जुड़ियल ई मिलंदो। आम माण्हू खे छॾियो, हिते त पार्टियुनि जा ख़ासि माण्हू बि महफ़ूज़ न आहिनि। अताउल्ला मंगसी जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। ही त STP अॻवान हसन मंगसी जे वॾे भाउ रजब मंगसी जो भाइटियो आहे, पर गुज़िरियल हफ़्ते 23 मई ते संदसी फार्म हाउस ते कातिलानो हमिलो करे सरेआम गोलियूं हयूं वियूं। ठटे ज़िले जी हद में हिकु मुहाजिर गुंडो जंहिंजो नालो सफ़ियान आहे, अताउल्ला मंगसी खे संदसी फार्म हाउस ते गोलियूं हणी ऐं पोइ बिना ख़ौफ़ जे कराची जे शाहरान ते घुमंदो थो वठे। न असां में एतिरी हिमत आहे जो प्लान करे सघूं ऐं न वरी कानून में एतिरो दम आहे जो इनखे गिरफ़्तार करे सघे। आम माण्हू जी ॻाल्हि छॾियो, STP जे अॻवाननि खां पुछो त तव्हांजे एतिरनि कोशिशनि बावजूद छा इन वाक़िए जी FIR कटी आहे? अताउल्ला मंगसी कराची लियाकत नेशनल हॉस्पिटल में इंतहाई संजीदा हालत में ज़ेरे इलाज आहे, पर SP ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे। छा ही महरूमी नाहे त असां पंहिंजी धरती ते पंज ई असासनि मथां मारिया वञूं था? असांजी सियासी क़यादत असांजी अॻवानी नथी करे। असांजे हक़नि खे हराम करण खां पोइ असांजे नंगनि ऐं दंगनि ते धाड़ो आहे। ॿियनि जो हराम पायूं पूरी किताब लिखियो छॾनि ऐं असांजे रत सां हक़ जो हिकु अखर बि नथो लिखिजे। असांजा बकरी चोर बि पुलिस लाइ धाड़ेल आहिनि ऐं इन्हनि जा कातल गुंडा पुलिस लाइ मोतबर आहिनि। अहिड़ो को बि वाक़ियो ॿुधी असांजे ज़हननि में पहिरियों सवाल इहो उभरंदो आहे त हरू भरू को कंहिंखे गोलियूं छो हणंदो? ज़रूर का ॻाल्हि हूंदी। बिल्कुलु ही हक़ीक़त आहे त ख़ुशी में विड़बो नाहे, इख़्तिलाफ़नि में ई जहिड़ा थींदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां कंहिंजे घर में वञी कंहिंखे गोलियूं हणी ईंदा त पोइ लख इख़्तिलाफ़ छो न हुजनि? कानून जी नज़र में ॾोहारी तव्हां ई हूंदा। पर जिते FIR ई न कटिजे उते इंसाफ़ जी कहिड़ी उम्मीद रखिजे? जी अदा, पर आख़िर छो हर ॻाल्हि में असांखे नज़रअंदाज़ कयो थो वञे? अदा, छो त असां में मज़बूती नाहे, इत्तेहाद नाहे, ताक़त नाहे। ही ॻाल्हि ज़हन में रखो त जेकॾहिं तव्हां में क़ौमी शऊर न हूंदो त रियासत में तव्हांजी का औकात नाहे। इनफरादियात उहो मर्ज़ आहे जेको क़ौम लाइ कैंसर आहे। अॼु पंजाबी, पठान, मुहाजिर हर क़ौम असां खां अॻिते इन करे आहे छो त असां में क़ौमी जज़्बो नाहे। पंजाबी खे तरजीह ॾींदो, पठान खे तरजीह ॾींदो, पर इन ॻाल्हि खां इनकार नथा करे सघो त हिकु सिंधी ॿिए सिंधी जा सिर्फ़ पेर कढंदो। असांजी सोच पाण खां शुरू थी पाण ते ई ख़तम थी वेंदी आहे। इन खां अॻियां कॾहिं असां सोचियो आहे ऐं न वरी कुझु ॾिठो आहे। असीं ही सोचूं था त पंहिंजी ज़िंदगी ठाहे पंहिंजे नस्ल खे सुखियो करे छॾींदासीं, पर इहा सोच ग़लति आहे। तव्हांजो नस्ल तेसि ताईं सुख नथो माणे सघे जेसि ताईं क़ौम जा पेर मज़बूत न थींदा। तव्हां भली इनफरादी तौर ते पंहिंजी औलाद लाइ बंगला अॾाए रखो, पर जेकॾहिं क़ौमी इत्तेहाद न हूंदो त हिकिड़ी बहरिया जहिड़ा मनसूबा अची तव्हांजे बंगलनि खे धूड़ करे छॾींदा। असीं छो इन ॻाल्हि खे नथा सम्झूं त समाज में रहण लाइ ताक़त खपे? कमज़ोरी सिर्फ़ मज़लूमियत खे जनम ॾींदी आहे। या त मज़लूम बणिजी ज़ुल्म बर्दाश्त कंदा रहो या वरी
इतिहाद करे ताक़त बणिजी अॻियां वधो, ज़ातनि कबीलनि ऐं जिरगनि मां पंहिंजी सोच खे ॿाहिरि कढो, पंहिंजे जज़्बनि खे नओं रंग ॾियणो आहे। क़ौम जो फ़क़ीर बि मरे ईअं लॻे पंहिंजो भाउ मुओ आहे। इहा ई जिद्दत तव्हांखे नए सिरे सां उभारींदी ऐं क़ौम जे बुनियाद खे मज़बूत कंदी। अफ़सोस आहे त असांजा तालीमी इदारा फीस एवज़ कागज़ जी डिग्री ॾेई क़ाबिलियत खे ज़ाहिर करण जी कोशिश कनि था, पर अहिड़ो को बि इदारो मौजूदु नाहे जेको हक़ीक़ी ज़िंदगी जे उसूलनि खां आगाह करे, काइनात जे तल्ख़ हक़ीक़तनि सां मुक़ाबिलो करण जी सघ पैदा करे। समाज में क़ौम जी केतिरी इज़त आहे ऐं क़ौम लाइ समाज जी कहिड़ी हैसियत आहे, हाणे इन उसूलनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। असांजा निसाब असांखे हीअ त ॿुधाइनि था त अबू रियान मोहम्मद अब्न अल बैरूनी हिकु माहिर रियाज़ी दान हो, पर असांखे इन माहिर रियाज़ी दान जे बारे में हीअ नथो ॿुधायो वञे त कहिड़ी वजह हुई जो अल बैरूनी जी ज़िंदगी जो घणो हिसो इन में फल्कियात ऐं क्रोनोमेट्री में सर्फ थी वियो। छा हिन जी तवील कोशिश अल बैरूनी जी मुआशी ज़िंदगी खे बहितर बणाए, इन जी औलाद लाइ को असासो ठाहियो, का मिल्कियत गॾु कई, सरकारी सतह ते आसाइशूं मानियूं? न, कुझु बि न। छो त ही कोशिश न बल्कि हिकु मक़सद हो जिन जे उसूलनि बाद में साइंसी दुनिया में इनकलाब आंदो। जेकॾहिं थॉमस एडिसन बल्ब रोशन करण बजाए सिर्फ़ पंजो सोचे हा त शायदि 1100 इजादू करण बजाए पंहिंजे लाइ हिकु सुठो बंगलो त ठाहे छॾे हा, पर उनखे रोशन करण लाइ बल्ब न हुजे हा ऐं नई अॼु दुनिया इन हद ताईं तरक़ी करे सघे हा। इंसान जा समूरा जज़्बा, एहसास ऐं ख़्याल सोचण सां ई पैदा थियनि था। सोचण जो अमल ई इंसान खे ज़िंदा रखे थो। ज़हन में रहे त जॾहिं इंसान सोचण छॾे ॾींदो आहे त उनखे ज़हनी मौत अची वेंदो आहे। इन्ही सोच जे करे इंसान अज़मत जे महराज ते पहुतो। इन्ही सोच जे करे सदियुनि जा इंसान अॼु ॾींहं ताईं ज़िंदा आहिनि जिन जे वजूदनि खे पंहिंजे इर्द गिर्द महसूस कयूं था। ही उहा ई दुनिया आहे जिते अंधनि, ॿोड़नि, गूंगनि ऐं माज़ूरनि बि पंहिंजी तारीख़ लिखी आहे ऐं असां सही सलामत हूंदे बि सिर्फ़ मुछनि ते ज़ोर रखियो आहे। न करण जा बहाना असां वटि हज़ार आहिनि, पर हैरत आहे त करण वारी हिकु वजह बि नथी मिले। दुनिया त कुदरती महरूमी खे बि नथी क़बूले ऐं असां सियासी महरूमी में घोड़ा घोड़ा कयूं पिया। स्टीफन हाकन खे कुदरत हर हवास खां महरूम करे छॾियो हो, पर पोइ बि उन पंहिंजो मक़सद पूरो कयो हो। महरूमी जो ताज पाए रूंदो रहे हा त टेम्पल ग्रांडन कॾहिं बि माहिर हैवानियात न बणिजी सघे हा। माज़ूरी खे ज़िल्लत सम्झी घर वेही रहे हा त ज़ाल्फ ब्राह्मण दुनिया जी तिजारत ते कॾहिं बि कंट्रोल न करे सघे हा। ही उहे अज़ीम माण्हू हुआ जेके कुदरती महरूमियुनि में बि उरूज माणे विया ऐं असां खां पंहिंजूं ई शयूं संभालियूं नथियूं थियनि। यादि रखो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे मक़सद सां सचा आहियो त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे रोके नथी सघे, पर जेकॾहिं तव्हां पाण तब्दील थियण नथा चाहियो त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे बदिलाए नथी सघे। पंहिंजे नसीब ते रोअण बंदि कयो। पंहिंजा नसीब पाण ई लिखो था। ज़िल्लत, रुसवायूं, ज़ुल्म सितम जी घुर तव्हां पाण कयो था। पंहिंजी क़ाबिलियत मारे ॿियनि जे सहारे जीअंदा त ज़िंदगी में धिका ई खाईंदा। असांजा वसीला नीलाम थी विया, असांजा शहर धारिया खणी विया। कबीलनि में कुतनि जहिड़ी वेड़ आहे, जेको रहियल हो उहो वॾेरा खणी विया। हैरत आहे त पोइ बि असां होटलनि ते वेही मुछूं वटे पाण ते फ़ख़्रु कयूं था। ईअं फ़ख़्रु कंदा रहिया त पंज ई घरनि मां धिकारिया वेंदा। कराची जो गुंडो ठटे ज़िले में अची कंहिं सिंधी खे गोलियूं हणी सघे थो त हैदराबाद जो लोफर थरपारकर जे कंहिं मिस्किन खे मारे बि सघे थो। भली ख़ौफ़ पाले ज़िंदगी जीअण जी कोशिश कयो, ज़ातियात ते ईमान रखी मफ़ादनि खे पूरो कयो, पर यादि रखो त तव्हांजी हैसियत तव्हांजी क़ौम सां आहे। क़ौम लुड़कनि खां आली हुजे त दिलनि में जशन नाहे थींदो, छो त मातम ते ख़ुशी नाहे थींदी ऐं ग़ुलामी ते फ़ख़्रु नाहे थींदो।